मरी हो छा थियो तो जो गोली में गोली लगी वही थी चेंबर में छड़ी वही केखो ये तो वही ट्रपे पे सही जो को फाथल हुई चेंबर में उन को छड़जी वही गए गुजर भी तो लंघे पियो ये वो तो बस लंघे पियो इन जो ओडो तो उनकी छड़जी वही इनके अची लगी केखो छड़जी हुआ छुट्टी तो भतार गोल लगी जी जी सापो हे सा उन घर अगे उन गुजर में छाई या फर्क तो बस लंघे पियो निकरे पे बोता जे घर में अच्छा जी मन गोली भतार लगी है वो तो उन जो फाथल वाला चेंबर में उन वो छड़े जी जो ये भी ओच देखो निकतो बा माने जो पुत्र घणी गोली लगे ट्रे वाला बात अच्छा अज बिल्कुल ठोल परसा ए सेक्शन थाने जे गोठ उदी शरीफ में रात देर से एक अफ़सोसनाक वाक़ पेश आयो है जिते मकामी वडेरे जे पुट जी मुबैना गोली लगन सबब नौजवान नोमान मेमण जो है मारिजी वियो है जंहिंजो लाश अस्पताल में मुंतकिल कयो वियो जिते पोस्टमार्टम जो लाश वो वारसन हवाले कयो वियो आहे जॾहिं त उनजे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं उन वारसनि मुख़्तसरन ॿुधायो आहे त राति जेको आहे नौजवान जेको असांजो आहे नोमान मेमण उहो जेको आहे घर वञी रहियो त जेको बासर वडेरे जे पुट जी मुबैना तौर ते जेके फायर थियण सबबि जेको नौजवान आहे नोमान मेमण उहो गोली लॻण सबबि मारिजी वियो आहे हींअर जेको आहे हुनजे जनाज़ नमाज़ बि अदा कई वई आहे हिन जो जेका तदफ़ीन कई पई वञे असां तव्हांखे इहो बि ॾेखारींदासीं त जिते वाक़े पेश आयो जिते जेको गोली नौजवान गोलियुनि जो खाज बणायो वियो उन वाक़े खे जो बि तव्हांखे ॾेखारींदासीं त किथे उहो वाक़े पेश आयो आहे पर हिन वक़्तु जेके वारस आहिनि उहे जेको आहे को मौक़िफ़ ॾियण लाइ तयारु न पर इलाइक़े में चोबल आहिनि त जेके मक़ामी हितां जो वॾेरो आहे उनजे पुट जी फायरिंग सबबि जेको आहे नौजवान जेके गोली लॻी वई उनजो जेको आहे उन वाक़े पेश आयो आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो नौजवान जेको आहे ठुल शहर में मच्छी खपाए पंहिंजे घर भातियुनि जो पेट पालींदो हुयो ऐं घर भातियुनि जो सहारो बणियल हो पर जेको आहे उहो उन सहारो जेको आहे उहो घर जो खसिजी वियो आहे हींअर जेको उनजे घर में कोरामर सूरत हाल आहे ॿुधाए पवंजे त नौजवान नौमान मेमण जी जेको आहे ॿिनि महीननि अंदरि जेको आहे शादी बि थियल हुई नौजवान जी शादी बि कई पई वई पर हिन नौजवान जे हथनि ते जेको आहे मेहंदी लाहिण खां अॻु ई जेको आहे नौजवान खे रत सां सिंगारे वियो आहे रत सां रंगे वियो आहे हींअर हुनजो जेको लाश आहे उहो मक़ामी क़ब्रिस्तान मिटी मां हवाले कई पियो वञे असां वरी बि कोशिशि कंदासीं हुनजे वारस सां मौक़ो वठी सघूं त वारस छा था चवनि वाक़ियो कीअं पेश आयो आहे पर हिन वक़्तु जेका पुलिस आहे उन सां राब्तो थियो आहे पुलिस जो चवणु आहे त हीअ जेको वाक़ियो पेश आयो हुनजी जांच कयूं पिया पर इलाइक़े में इहे चोबल आहिनि त मक़ामी वडेरे जे पुट जी मुबैना फायरिंग सबबि जेको आहे उहो नौजवान गोली लॻी उन खां पोइ जेको आहे नौजवान क़तल थी वियो आहे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त हुते जिते वाक़ियो पेश आयो जिते नौजवान गोली लॻी आहे उहो बि तव्हांखे ॾेखारियूं पिया अॼु बिल्कुलु जेको नौजवान नोमान मेमण जेको आहे मुबैना गोली लॻण सां मारिजी वियो आहे असां उन वाक़े हंधि मौजूदु आहियूं तव्हां ॾिसी सघंदा हूंदो त हीअ जेको आहे हिते वाक़ियो पेश आयो आहे हीअ वाक़े वारे हंधि बि जेको आहे तव्हां ॾिसी सघंदा हूंदो त कैमरा में तव्हां ॾेखारियूं त हीअ जिते वाक़ियो पेश आयो हुते रत जा जेके निशान आहिनि उहे बि वाज़ी तौर नज़र अचनि पिया त हिते जेको आहे नौजवान गुज़री रहियो हो त जेको आहे मुबैना गोली लॻण सबबि जेको आहे नौजवान नोमान मेमण मारिजी वियो आहे नोमान मेमण जेको आहे उहो पंहिंजे घर जो अकेलो सहारो हो जेको मच्छी खपाए घर भातियुनि जो पेट पालींदो हो पर उनखे मुबैना गोली लॻण सबबि उनजी जेको मौत थियो आहे उनजी नौजवान जेकी आहे उहो शादी बि थियल हुई 2 महीननि अंदरि शादी थियणी पर अफ़सोस इहो आहे त हीअ वाक़ियो पेश आयो आहे जंहिं करे उनजे घर में कोरोना वारी सूरत हाल आहे पुलिस जो जेको मौक़िफ़ आहे उहो बि जेको आहे मुबम आहे उन पुलिस जो मौक़िफ़ वाज़े नज़र अची सघियो आहे त हीअ वाक़ियो कहिड़े तरीक़े सां पेश आयो ऐं जेके माण्हू आहिनि जंहिंजी फायरिंग में जेको आहे नौजवान मारिजी वियो आहे उन हवाले सां उनजी केतिरी तफ़्तीश थी सघी आहे केतिरी जांच थी सघी आहे पर पुलिस जो वाज़े मौक़िफ़ नज़र न अची सघियो आहे पर जेके हिन जा वारस आहिनि उहे ॻाल्हाइण खां लावाया रहिया आहिनि मुख़्तसरनि जेके वारस उन्हनि ॿुधायो त जेको आहे मक़ामी भोतार आहे उन जे पुट जी मुबैना गोली लॻण सबबि जेको नौजवान मारिजी वियो आहे वधीक पुलिस ई जांच कंदी त हिन मामले जो असुलु कारण छा आहे कीअं वाक़ियो पेश आयो आहे इन वाक़े खां पोइ जेको आहे ॾिसिजे त नौजवान जेको घर भातियुनि जो पेट पालींदो अकेलो सहारो उन जे खून सां केतिरो इंसाफ़ थी सघे थो कैमरामैन अब्दुल हकीम दाए सां गॾु हफ़ीज़ सुमरो टाइम न्यूज़ ठुल।